नाज़रीन बी ब्रेकिंग न्यूज़ हमारे साथ शेयर कर रहे हूँ। ठिकराठो में रोड हादसे दौरान जख्मी थियल हमरा अस्पताल में सूर नसंदे फौत थी वियो आहे। मुबारक प्रवासी ठेकेदार मोहम्मद बख्श भट्टी गंबड़ अस्पताल में दम धणी हवाले कर छड़ियो आहे। अफसोसनाक खबर हमारे साथ शेयर कर रहे हूँ। ठिकराठो में रोड हादसे दौरान जख्मी थियल अस्पताल में सूर नसंदे फौत थी वियो आहे। मुबारक प्रवासी ठेकेदार मोहम्मद बख्श भट्टी गंबड़ अस्पताल में दम धणी हवाले कर छड़ियो आहे। खबर हमारे साथ शेयर कर रहे हूँ। ठिकराठो में रोड हादसे दौरान जख्मी थियल हमरा अस्पताल में सूर नसंदे फौत थी वियो आहे। मुबारक प्रवासी ठेकेदार मोहम्मद बख्श भट्टी गंबड़ अस्पताल में दम धणी हवाले कर छड़ियो आहे। अफसोसनाक खबर हमारे साथ शेयर कर रहे हूँ। ठिकराठो में रोड हादसे दौरान जख्मी थियल हमरा अस्पताल में सूर नसंदे फौत थी वियो आहे। मुबारक वासी ठेकेदार मोहम्मद बख्श भट्टी गंबड़ अस्पताल में दम धणी हवाले कर छड़ियो आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद आहे मजीद मार खां। जी मजीद, ठिकराठो में रोड हादसो थियो आहे, इन बाबत आगाह कजो। मुबारक प्रवासी ठेकेदार मोहम्मद बख्श भट्टी जेको काल पंहिंजी घरवारी समेत मोटरसाइकिल ते पनो आकिल वियल हो, जिते मोटरसाइकिल जे आमो साम्हूं टक्कर में ॿई ॼणा ज़ख़्मी थी पिया। मोहम्मद बख्श भट्टी जेको सख़्त ज़ख़्मी थी पियो, उनखे तालका अस्पताल नियो वियो, जितां उन्हनि गंबड़ रेफर कयो। अॼु सुबुह जो हू गंबड़ जी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर नसंदे फौत थी वियो आहे ऐं उनखे एम्बुलेंस ज़रिए ॻोठ मुबारकपुर आंदो वियो आहे। ठीक है मजीद, मैं तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।